बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु خاشعا متصدعا من خشية الله وتلك الأمثال نضربها للناس لعلهم يتفكرون. والله الذي لا إله إلا هو عالم الغيب والشهادة هو الرحمن الرحيم. والله الذي لا إله إلا هو الملك القدوس السلام المؤمن المهيمن العزيز الجبار المتكبر. سبحان الله عما يشركون. والله الخالق البارئ المصور له الأسماء الحسنى يسبح له ما في السماوات والأرض وهو العزيز الحكيم. صدق الله العظيم. سبحان الله سبحان الله. औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जिन जिन नाज़रीन असांखे हींअर टेलीविज़न स्क्रीन ते जॉइन कयो उन्हनि सभिनीनि खे रमज़ान मुबारक जे भलारे महीने जी खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। आऊं तव्हांजो मेज़बान आमिर शाह ऐं मूंसां गॾु आहे किरण मीर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। किरण तव्हांखे खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। तव्हांखे बि इलाही इलाही मुबारकूं हुजनि ऐं असांजे व्यूअर्स खे बि इलाही इलाही मुबारकूं हुजनि। बाबरकत महीने जूं बि ॿुधायो कीअं रोज़ो गुज़रियो तव्हांजो? अल्हम्दुलिल्लाह अञा स्टार्ट आहे। ही हूअं ई सबर जो महीनो हूंदो आहे, बिल्कुलु बरकतुनि जो महीनो हूंदो आहे, बर्दाश्त जो महीनो हूंदो आहे। ऐं हिन महीने में असीं खोड़ सारियूं शयूं सिखंदा बि आहियूं, खोड़ सारियूं शयूं ॿुधंदा बि आहियूं। वरी असीं कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि शयुनि खे असीं 11 महीना ई कंटिन्यू रखूं। छो त हिकिड़ो त असांखे इन रमज़ान जे महीने में वॾे में वॾो फ़ाइदो इहो थींदो आहे त असांजे 11 महीननि जा गुनाह सभु इन हिकिड़े महीने में धोपिजो वञनि हलिया। ऐं उन रोज़े जी जेका पाण खे बुख ऐं प्यास जेका हूंदी आहे उहा सॼी जहन्नम जी आग में उहे सभु शयूं असांजा जेतिरा पाप हूंदा आहिनि, गुनाह हूंदा आहिनि, मतिलबु ईअं सॼे त असां जहिड़ा हिकिड़ा न्यू बॉर्न बेबी थी वेंदा आहियूं। सही ॻाल्हि आहे। पर उन शयुनि खे अगरि पाण कंटिन्यू कयूं, उन्हनि शयुनि ते पाण अमल कयूं ऐं उन ई सबर खे पाण अमल पंहिंजे अंदरि हिकिड़ो आणियूं, साबरीन कहलाइजे पाण, त मुंहिंजे ख़्याल सां हीउ रमज़ान इलाही सेखारण जो महीनो आहे। सही ॻाल्हि आहे। वॾी ॻाल्हि इहा त ॾिसो न अलाह साईं जी रहमत कीअं नाज़िल थी आहे, जो राति खां वठी ई जेको आहे बारिश थी आहे। उहो ई मौसम हुयो मींहनि जो,
पर सुबुह त एॾो प्यारो मौसम, वरी ऑफिस जे वक़्तु मां अचां पई वाह वाह या अब्र रहमत सुभान आहे। अल्लाह, सुभान ऐं अल्लाह। ॿी ॻाल्हि इहा त हिन महीने में स्पेशली अलाह साईं हुकुम ॾींदो आहे त जहन्नुम जी जेका बाहि आहे उहा विसामजी वेंदी आहे। ऐं इन महीने जी ख़ासियत इहा आहे त असांखे सब्र करिणो आहे, बर्दाश्त करिणो आहे ऐं असांखे जेको आहे सुठा नेक अमल करणा आहिनि। सिर्फ़ु हिन महीने न, असांखे हर दफ़ा ई नेक अमल करणा आहिनि। ऐं सभिनि खां वधीक असां जेकॾहिं पंहिंजो पाण में बर्दाश्त आणे छॾी न, त मां चवंदी आहियां त सभु कुझु आसान थी वेंदो आहे, ईज़ी ज़िंदगी गुज़रंदी आहे। पर इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त हीअ अॼु जेको ख़ैर सां रोज़ो असां रखियो आहे, यकीन कयो आमिर, ॾुख सिर्फ़ु इन ॻाल्हि जो थींदो आहे त जेके अफोर्डेबल आहिनि उहे त माशाल्लाह अफोर्ड करे घर पंहिंजा बैग खणी हली था वञनि पिया। पर अॼु सुबुह जी ई ॻाल्हि आहे ऐं मूंखे को कमु हुयो, मां मार्केट वियसि ऐं मूंखे ॾाढो अफ़सोस पियो थिए जो फ्रूट एॾो महांगो, सब्जियूं एॾियूं महांगियूं, चिकन एॾी महांगी, मतिलबु हर शइ खे पर लॻी विया आहिनि न। हींअर ग़रीब ॿाड़ो पंहिंजी इफ़्तार में छा खाईंदो? अच्छा, इहो इन अगर पाण इन ते ॻाल्हाईंदासीं त इन तुम्हारी ॻाल्हि अगर ये बात छेड़ेंगे तो बात बहुत दूर तक जाएगी। बिल्कुलु वेंदी, पर मां चवां थी त इहो थोरो अहसास बि ॾियणु घुरिजे। बस असां फ़िलहाल त उन्हनि जे लाइ दुआ ई करे सघूं था ऐं उन्हनि खे इहो ई चई सघूं था अलाह साईं उन्हनि खे हिदायत ॾे त हिन भलारे महीने में, हलो 11 महीना तव्हांजा हूंदा आहिनि, उन्हनि में भले हिन महीने में त बोनस थियणु ज़रूरी आहे। ऐं हिकिड़ो अगरि इंटरनेशनली वर्ल्ड जी ॻाल्हि कजे त इंटरनेशनली वर्ल्ड में हींअर तव्हां बि ॾिठा हूंदा, सोशल मीडिया जो दौरु आहे त यूके जो मेयर रमज़ान जे वेलकम जे लाइ 50% सॼे यूके में हुन ऑफ लॻाए छॾी आहे। ऐं असांजा जेके आहिनि हुकुमरान, उन्हनि रमज़ान मुबारक जे अचण सां ई 500% मथे वधाए छॾियो अथनि। इलाही शयूं लिकाए बि छॾियूं जेके मार्केट में अवेलेबल कोन्हनि। सो असांजी ट्रांसमिशन इंशाअल्लाह जेसी ताणी रमज़ान आहे, जेसी ताणी हयाती आहे, जेसी ताणी असांजी सिहत आहे, जेसी ताणी तव्हां सब्र आहे, असांखे ॾिसण जो, असांखे ॿुधण जो, असांजे प्रोग्राम जे फॉर्मेट जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। हमेशह वांगुरु असां सां गॾु असांजो प्यारो दोस्त आहे हाफ़िज़ जमाल साहब, जेके किरत सां असांजे प्रोग्राम जी बाक़ाइदा आगाज़ कयो ऐं तमामु ख़ूबसूरत अंदाज़ आहे उन्हनि जो। जमाल साहब आपको भी बहुत बहुत मुबारक हो रमज़ान की। पहले तो एक तवील 11 महीने के बाद हम आपको देख रहे हैं, माशाल्लाह से आप वैसे ही खूबसूरत और वैसे ही आपकी आवाज़ में वही निखार है अभी तक, माशाल्लाह। खैर मुबारक। ऐं ॿियो असां सां गॾु मुख़्तलिफ़ असांजा जेके महिमान आहिनि, असांखे लम्हो ब लम्हो असांखे मुख़्तलिफ़ सेगमेंट्स में असांखे जॉइन कंदा ईंदा, जंहिंमें असां सां गॾु हींअर हुसैन बख़्श गिलाल साहब ऐं अनवर अली गिलाल साहब बि असां सां गॾु आहिनि। उन्हनि खां बि असां बिल्कुलु अॼु जी ट्रांसमिशन जे हवाले सां हमदो बारी ताला ॿुधासीं। मौलूद जा त माहिर आहिनि माशाल्लाह सां, लास्ट ईयर बि असां सां गॾु हुआ ऐं इन्हनि जे वालिद साहब जा मतिलबु असीं फ़ैन आहियूं, ऐं त स्पेशली वॾो फ़ैन आहियां। पर हाणे 2-3 रमज़ाननि खां साईं सां मुलाक़ात थिए पई त ऐं जुनैद चिश्ती खे बि असीं थैंक्स कंदासीं जो अॼु पहिरें ई असांजी ट्रांसमिशन में एॾा ख़ूबसूरत स्टार्ट ई माना इब्तिदा ई एॾी ज़बरदस्ती आहे। ऐं हमेशह वांगुरु तव्हांजो फेवरेट सेगमेंट सिर्फ़ु मुंहिंजो ई न, पर हर जेका घर में माशाल्लाह सां जेका असांजी भेण आहे उनजो फेवरेट सेगमेंट आहे। छो त दस्तरख़्वान जी जेका ज़िमेदारी हूंदी आहे असां भेनरुनि जी हूंदी आहे, मर्दनि जी बि हूंदी आहे। कोई ईअं न आहे त मतिलबु रुगो मेल्स इहो फीमेल्स ई कमु कनि, मेल्स नथा करे सघनि। अॼुकल्ह ॿई मिली जुली करे कमु कंदा आहिनि, ईअं ई कमु हलंदो आहे किचन जो। कॾहिं जेको आहे मुड़ुसु कंदो आहे त कॾहिं ज़ाल कंदी आहे। सो असां सां गॾु असांजी प्यारी शेफ़ महरीन हिते गॾु आहे असां सां गॾु ऐं मज़ेदार रेसिपीज़ असांखे ठाहिणु सेखारींदी। अस्सलाम वालेकुम महरीन। वालेकुम अस्सलाम। रमज़ान मुबारक आपको। किरण, आपको भी बहुत बहुत मुबारक हो रमज़ान। थैंक यू। और मैं सबसे पहले तो सभी देखने वालों को बहुत अल्लाह का शुक्र अदा करूँगी कि हमें अल्लाह ताला ने फिर इस काबिल किया कि हम ये महीने से अपनी इबादतें करने का अल्लाह ने मौका दिया और हम खैर व आफ़ियत के साथ इस महीने में दाखिल हो गए हैं। और उम्मीद है कि ये महीना बहुत सारी खुशियाँ लेके आए इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह। बड़ा वेट किया था। बिल्कुल। और हम भी ये उम्मीद रखते हैं कि हर साल की तरह इस साल भी
हमें महरीन जो है मज़ेदार रेसिपीज सिखाती इफ्तार जाए, में दिखाती भी जाएं, सिखाती भी जाएं, खिलाती भी हाँ। जाएं। हाँ, सो शफ़ीक अहमद सुल्तानी भी आहे। बिल्कुलु शफ़ीक अहमद सुल्तानी साहब असां सां गॾु ई आहिनि। साईं खे सी वधीक पियो लॻो त इन करे असां चयो त तव्हां हिते असां सां गॾु ई हुजो। सो साईं साहिबु असीं बिल्कुलु जेको बि तयारी करे आया आहिनि ॿुधंदासीं। सभिनीनि खां पहिरीं साईं हमदे बारी ताला जे लाइ असां गिलाल ब्रदर्स खे चवंदासीं त असांखे कुझु ॿुधाइनि। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सुकून माणे दिल थी सुकून माणे रब पाक जे ज़िक्र में दुनिया में कॾहिं न रहंदो, दुनिया में कॾहिं न रहंदो इंसान सो फ़िक्र में दिल थी सुकून माणे दिल थी सुकून माणे और रब्बुला शरीक आहे ऐं बेनियाज़ आहे मेराज तो ऐं मोले मोमिन नमाज आहे होशियार रहो नच तू होशियार रहो नच तू शैतान जे चक्कर में दुनिया में कॾहिं न रहंदो, दुनिया में कॾहिं न रहंदो इंसान सो फ़िक्र में दिल थी सुकून माणे दिल थी सुकून माणे ओ दुनिया जे राज़ पे खां रब जी रज़ा वॾी आहे ॼाणी थो कुल वकुल हीअं रब जी सज़ा वॾी आहे तोबा पियो कर अचे कॾहिं तोबा पियो कर अचे कॾहिं न ॾातार शल डमर में दुनिया में कॾहिं न रहंदो, दुनिया में कॾहिं न रहंदो इंसान सो फ़िक्र में दिल थी सुकून माणे दिल थी सुकून माणे ओ दिल में न दर्द थींदो जे ख़ौफ़ आहे ख़ुदा जो ऐं इश्क ॿियो हुजे बसे महबूब मुस्तफ़ा जो नशा सखे रखनि ॿई उन सखे रखनि ॿई हर दम पंहिंजे नज़र में दुनिया में कॾहिं न रहंदो, दुनिया में कॾहिं न रहंदो इंसान सो फ़िक्र में दिल थी सुकून माणे दिल थी सुकून माणे ओ कसरत सां कर ज़िक्र पियो ॾींहं राति जो अदा तूं प्रिय मां पतोर जे पढ़ सरकार ते सलातूं थी पार वेंदई वेड़ो थी पार वेंदई वेड़ो हिन इश्क जे बहर में दुनिया में कॾहिं न रहंदो, दुनिया में
कॾहिं न रहंदो इंसान सो फ़िक्र में दिल थी सुकून माणे दिल थी सुकून माणे होॾे खाव खे छॾे ॾे आधिया जो सर अकेले जागीरी झाए रब खे अधड़ा असुर जे वेले मालिक मिली वञे थो मालिक मिली वञे थो पोइ राति जे पहर में दुनिया में कॾहिं न रहंदो दुनिया में कॾहिं न रहंदो इंसान सो फ़िक्र में दिल थी सुकून माणे मरणो अॼु सुभाणे कर तर तो यार त्यारी मीर लॻी लाल तोखे निंड ॾाढी आहे प्यारी सायो इहो सिघो करे जो कम अचे सफ़र में दुनिया में कॾहिं न रहंदो इंसान सो फ़िक्र में दिल थी सुकून माणे सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह। मुंहिंजे ख़्याल में दादा ते ब्रेक वठिजे बिल्कुलु, ऐं बिल्कुलु, ब्रेक खां पोइ जेको आहे ट्रांसमिशन खे बिल्कुलु, कंटिन्यू बिल्कुलु, कंदासीं जी व्यूअर्स जो वक़्तु थियो आहे ब्रेक जो जल्दी वापसि था अचो ॿीहर भलीकार कंदासीं तव्हांखे महिमान रमज़ान में ऐं ही जेको आहे किचन सेगमेंट आहे पहिरियां मां आमिर जी तरफ़ हलणु चाहींदसि त थोरो महिमाननि जो तारीफ़ बि कराए वठनि जेके असांखे जॉइन कयो आहे ऐं असांजा जेके अॼु जा स्पॉन्सर्स आहिनि उन्हनि जे हवाले सां बि आमिर असांखे थोरो ॿुधाए त पोइ असां पंहिंजी किचन जी तरफ़ अचूं था बिल्कुलु अॼु जेके हींअर असांखे जंहिं जॉइन कयो आहे उनजी हर साल एवरी ईयर ड्यूटी हूंदी आहे ऐं ईअं चइजे त अगरि दुनिया में तव्हां के लकी माण्हू सां मिलो न कुझु लकी माण्हू न तव्हांखे ॾिसण में बि ईंदा आहिनि न कॾहिं कॾहिं सही सो मूंखे ख़ुशी थींदी आहे उन लकी माण्हू सां मिलंदे जो एवरी ईयर माशाल्लाह सां उमिरि जी सादत हासिलु कंदा आहिनि माशाल्लाह ऐं पोइ मूंखे ख़ुशी तॾहिं बि थींदी आहे जॾहिं साईं मूंसां वरी फ़ोन ते बि ॻाल्हाईंदो आहे तॾहिं डबल मूंखे ख़ुशी थींदी आहे अलामा मदद अली पालारी ताहिरी साहिबु असां सां गॾु आहिनि इस्लामियात में इन्हनि मास्टर बि कयल आहे ऐं असांजी हर ट्रांसमिशन में रमज़ान जी ट्रांसमिशन में असां सां गॾु हूंदा आहिनि ऐं सुठी ॻाल्हि इहा हूंदी आहे त कुझु पाण जेके स्टूडेंट्स हूंदा आहिनि स्कूल में पाण जॾहिं पढ़ंदा आहियूं त कुझु टीचर्स अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजो लेसन जंहिंजो सबक़ु असांखे सम्झ में ई कोन ईंदो आहे न असीं चवंदा आहियूं जल्दी खां हिन जो क्लास ख़तमु थिए त असीं वरी ॿिए क्लास में वञूं ऐं अलामा साहिब जी सुठी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो त सम्झाईंदा ज़बरदस्त आहिनि ऐं वरी सम्झ में बि असांखे जल्दी अची वेंदो हलियो आहे सो अलामा साहिबु तव्हांखे भलीकार चऊं था ऐं सभिनीनि खां पहिरीं तव्हांखे मुबारक ॾियूं था त माशाल्लाह सां रमज़ान जो अॼु पहिरियों रोज़ो आहे ऐं तव्हांजूं वॾियूं मसरूफ़ियात हूंदियूं आहिनि ऑब्वियसली रमज़ान जे ई हवाले सां अगरि तव्हांजे 2 मिंट अगरि असीं किचन ॾांहुं वञूं छो त हू जिन तरीक़नि सां असांखे हू ॾिसनि पियूं न घूरे घूरे तव्हां नथो चवां त असांजी इफ़्तार में को नमक पाणी घटि थी वञे सो ओवर टू यू जी थैंक यू आमिर थैंक यू जी तव्हांखे ख़बर आहे त मेन स्पॉन्सर असां सां गॾु डालडा आहे जहाँ ममता वहाँ डालडा ना बदले ज़माना ना बदला डालडा ना बदला रमज़ान ना कम हुई रमज़ान की बरकतें वही डालडा 80 सालों से भी ज़्यादा माओं का डालडा पर बेहद भरोसा डालडा को बनाता है एक कामयाब ब्रांड
सो अब हम जानेंगे महरीन से कि इस रमज़ान में हमें डालडा में क्या बनाकर आप खिला रही हैं। अच्छा, डालडा की जो आपने ख़ासियत बताई हैं उसके साथ साथ डालडा की ख़ास रेसिपी हम आज बना रहे हैं पिज़्ज़ा बाइट्स, जो कि हम डालडा ही के ऑयल को यूज़ करते हुए बनाएंगे, क्योंकि डालडा के साथ रमज़ान की बचत साथ साथ है। और सबसे पहले आज क्योंकि पहला दिन है तो मैं सभी डालडा की जानिब से सभी देखने वालों को रमज़ान मुबारक कहूँगी। और डालडा की ख़ास बात इस रमज़ान में ये है कि इनकी मुनफरिद रमज़ान जो पैकेजिंग है इन्होंने ये इंट्रोड्यूस कराई है रमज़ान में, और ये सभी सारफ़ीन के लिए एक ज़बरदस्त तोहफ़ा है। रेसिपी की तरफ आते हैं। हमारी पिज़्ज़ा बाइट्स के लिए जो हमें चाहिए है किरण, वो हमारे पास ब्रेड स्लाइसेस हैं, ठीक है, चेडर चीज़ है, हमारी शिमला मिर्च है, चॉप टमाटर हैं और ब्रेड क्रम्स हैं और काली मिर्च, नमक और हमारे पास कुटी लाल मिर्च है। ठीक है जी, तो मैं कुछ रेसिपी बताऊं आपको या बिल्कुल बनाना? आप बता दें थोड़ी सी, हाँ, ताकि हम फिर अपना काम भी स्टार्ट करें, फिर बिल्कुल। हम आमिर को उनका टाइम देंगे। अब अल्लामा साहब भी हैं हमारे साथ। ज़रूर। अच्छा, हम जो है रेसिपी को हम किस तरह से स्टार्ट करेंगे, हमने हमारे पास जो है मेन चिकन है, और चिकन को जो है हमने लगता है यहाँ पर भी गैस नहीं है। हाँ, नहीं हमारे पास तो है सुबह खैर। सा हालत थी ॾाढी थी सा सेरी ठाहिण वक़्तु गैस गायब लॻे तो इते भी गायब थी। पेरे रोज़े ते कच्चा पराठा कच्चा बिल्कुल। पक्का पराठा होया। अच्छा, ये हमारे पास चिकन है, तकरीबन 250 ग्राम के करीब हमारे पास चिकन है, और उसके साथ हम इसको थोड़ा सा पकाएंगे। इसमें हम अपने जो हमारे मसाले हैं नमक, काली मिर्च और लाल मिर्च डाल के हम इसको अच्छी तरह से पका लेंगे। उसके बाद हम इसमें जब ये बन जाएगा इसको हल्का सा श्रेड कर देंगे चमचे से या हाथ से, और अपनी सब्जियों को मिला लेंगे। सब्जियों को जब हम मिलाएंगे तो ये हमारे पास ब्रेड स्लाइसेस हैं, इसके ऊपर रख के हम चीज़ भी इसमें मिक्स करेंगे और इसके 4 पीसेस बना लेंगे, और फिर हम इसको डालडा के कुकिंग ऑयल में फ्राई करेंगे, और फिर आप खाएंगे मानीस किचन की चटनी के साथ। मानीस किचन की चटनी जी हिकड़ी ख़ासियत त ॾिसो हिन दफ़े जेको आहे माशाल्लाह साने जी पैकिंग भी चेंज आहे। वो छोटी बॉटल से बड़ी बॉटल हो गई। नहीं, ये छोटी बॉटल है एक्चुअली। लास्ट टाइम छोटी वो बड़ी बॉटल है, वो 650 ml की है, ये 450 ml की है। अच्छा, लेकिन इसका स्टाइल थोड़ा डिफरेंट है। डिमांड जब बढ़ जाती है ना तो फिर वैरायटीज आ जाती है जी। ना। अच्छा, ये इमली चटनी है। ये इमली चटनी और वो सेम है? सेम है। अच्छा, इमली सेम है। चटनी है, एक हरी चटनी होती है, एक इमली चटनी होती है। अभी साथ साथ हम इसमें वेरिएशंस भी ला रहे हैं। जबरदस्त जबरदस्त। तो मेरा ख्याल है आमिर, ओवर टू यू नाउ। बिल्कुल, थैंक यू। ये असांजी रेसिपीज़ हुई जेके तव्हां ॾिठियूं ऐं ॿुधियूं, ऐं तव्हां बि इन्हनि खे ट्राई कजो। ऐं हर साल जीअं हिन साल बि आऊं असांजे डायरेक्टर साहब खे चवंदुसि अगरि महरीन जी रेसिपीज़ जी अगरि चार्ट भरिसां हलाए, जीअं कोन ठहियलु हूंदो आहे को फ्रेम वग़ैरह, त थोरो अञा बि जेके ठाहींदियूं हूंदियूं असांजूं भेणूं घरनि में इहे रेसिपीज़, त उन्हनि खे थोरो सो हेल्प आउट थी वेंदो। हलियो, अल्लामा साहब असां सां गॾु आहिनि, ऐं अल्लामा साहब खां इहो ई सवाल आहे, सवाल जेको हर साल जीअं असीं पहिरें अशरे में रमज़ान जे पहिरें रोज़े में रमज़ान जी फ़ज़ीलत जे हवाले सां तव्हां सां असीं मालूमात वठंदासीं। जी, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां आमिर साहब तव्हांजी महिरबानी, तव्हांजी हिन केटीन साथ जी महिरबानी यादि कनि था, ऐं इनशाला जेसि ताईं मुंहिंजे ख़्याल में पोएं 8-10 साल खां वाबस्ता आहियूं केटीन आहे, सिंध आहे, या ॿिया जेके पंहिंजा सिंधी चैनल आहिनि। ऐं सच पुछो त अॻु में शोभान में बि प्रोग्राम थिए, वरी तव्हां सां ॾिसूं, तव्हां सां मिलूं था, त पोइ हिकिड़ो शाह साहब जो शेर थो अचे त मारू सभिनि सुहिणा पखी सभिनि हंज अचे के मंझि बुओ बहार जी। सो तव्हां सां बि रूह रिहाण आहे। जो तव्हांजो सुवालु आहे त अल्लाह ताला हिन भलारे महीने यानी रमज़ान मुबारक जे लाइ पंहिंजे कलाम मजीद फ़ुरक़ान हमीद में अल्लाह फरमायो आहे, या अय्युहल्लज़ीन आमनू कुतिबा अलैकुम सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। हिन आया मुबारका जे अंदरि जेको अल्लाह ताला पंहिंजे कलाम मजीद फ़ुरक़ान हमीद में हुकुम फरमायो आहे, उन में 3 ॻाल्हियूं नाज़रीन जे लाइ मां बिल्कुलु सहेल तरीक़े सां ॿुधाईंदो। अल्लाह ताला फरमायो त ए ईमान वारो, तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि।
हाणे मुबादा को इहो सोचे त साईं हज़रत आदम नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे अॼु ताईं जेके बि अंबिया आया यानी सरकार दो आलम नूर मुजस्सिम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं आया त उन्हनि ते जेके बि इबादतूं फ़र्ज़ हुयूं शायदि उन्हनि ते रोज़ो यानी बुख हुई अलाह जे न हुई त अल्लाह ताला जो प्यारु ॾिसो, अल्लाह ताला जी मुहबत ॾिसो पंहिंजे बंदनि सां। हा अल्लाह हाकुम आहे, हिते सिर्फ़ु हुकुम ॾेई सघियो थिए त तव्हां रोज़ा रखो, ख़तमु, ॾेढ साल ॿी ज़रूरत ई न आहे। लेकिन प्यारु ॾिसो अल्लाह ताला वरी हिते वजह बि ॿुधाए पियो, वरी इहा ॻाल्हि वाज़े बि पियो करे त मतां ईअं सम्झो त सिर्फ़ु तव्हां ते रोज़ा फ़र्ज़नि कमा कुतिब अलल लज़ीन मिन क़ब्लिकुम, इहे रोज़ा अव्हां खां अॻु में बि फ़र्ज़ु हुआ, अॻु में बि फ़र्ज़ु हुआ। पोइ वरी हाणे इंसानु आहे, असांजो नफ़्स आहे, इहे सोच त भई फ़ाइदो छाजे लाइ रोज़ा फ़र्ज़ु कया विया, छो फ़र्ज़ु कया विया? त अल्लाह ताला फरमायो लअल्लकुम तत्तकून, ताकी तव्हां परहेज़गार बणिजो, ताकी तव्हां मुत्तकी बणिजो। जॾहिं अल्लाह ताला इन आया मुबारक जे अंदरि फरमायो त ए मोमिनो तव्हांजे लाइ रोज़ा फ़र्ज़ु कया विया आहिनि। हिते हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, रूहे ज़मीन में जेके बि यानी बनी आदम आहे, जेके इंसान आहिनि, हिते ख़िताब अल्लाह ताला जो या अय्युहल इंसान न आहे, हीउ सिर्फ़ु मोमिननि जे लाइ आहे। यानी मोमिन कहिड़ा, जो मां कल्ह वेठे हिकिड़ी अजीब ॻाल्हि पढ़ी ऐं उहो लिखी बि मूं त जेकॾहिं हे दुनिया जो जेको दुनिया में जेको हिकिड़ो आहे यानी आशिक़ ऐं माशूक़ वारो रफ़्तु हूंदो आहे, जेकॾहिं तव्हां कंहिंजा महबूब नथा थी सघो, यानी महबूब तॾहिं आहियो जॾहिं तव्हांखे पक हुजे त अॻु मूंखे चाहे थो, पर तव्हां आशिक़ त थी सघो था, यानी कंहिंखे तव्हां चाहे सघो था। हिन महीने जे अंदरि हीउ जेको महीनो आहे, ख़ासि तौर हीउ महीनो, पर उमूमन साल जा 12 ई महीना ऐं साल जा सभु ॾींहं बि जेकॾहिं असां चाहियूं त मिठड़े रब सां इश्क त करे सघूं था, मिठड़े रब सां मुहबत त करे सघूं था, जेको पंहिंजा जेके ॻाल्हियूं असां ते यानी इम्प्लीमेंट कराए थो, जेके असांजे लाइ हुकुम अचनि था, उहे सरासर असांजे फ़ाइदे लाइ आहिनि। बेशक बेशक, माशाअल्लाह, ज़बरदस्त। ऐं मूं जीअं शुरू में ई चयो त अल्लामा साहब असांजो उहो टीचर आहे रमज़ान जो, जेको असांखे क्लियरली ॿुधाईंदो आहे ऐं हिकिड़े तरीक़े सां असांखे ॿ ॻाल्हि उहा सम्झ में बि अची वेंदी आहे। सो ॿियो दोस्त बि असां सां गॾु आहे, शफ़ीक अहमद सुल्तानी साहब। उनखे असीं गुज़ारिश कंदासीं त असांखे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाए। जी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तमामी खूबसूरत कलाम लाड़काना जे भरसां शायर अहले सुन्नत मोहम्मद फैज़ जुणे जो नंजा लिखियल बोल खूबसूरत सॾड़ा सुणे सरदार मुते कुर्ब करे आ, अची अंगण खे गुजार मुते कुर्ब करे आ। सॾड़ा सुणे सरदार मुते कुर्ब करे आ, अची अंगण खे गुजार मुते कुर्ब करे आ, अची अंगण खे गुजार मुते कुर्ब करे आ। मो गरीब पंहिंजो घरड़ो तुंहिंजे लाइ सजायो, मो गरीब पंहिंजो घरड़ो तुंहिंजे लाइ सजायो, तुंहिंजे लाइ सजायो, तुझे ले सजायो। लहु सजण से गोसार मुते कुर्ब करे आ, अची अंगण खे उजार मुते कुर्ब करे आ, अची अंगण खे उजार मुते कुर्ब करे आ। थे भाग भलो मोह जो तुझे अचण सां पिरी,
थे भाग भलो मुंहिंजो तुंहिंजे अचण सां फिरी, तुंहिंजे अचण सां फिरी, तुंहिंजे अचण सां फिरी। कयां दर ते वेही दीदार मुते कुर्ब करे आ, अची अंगण खे उजार मुते कुर्ब करे आ, अची अंगण खे उजार मुते कुर्ब करे आ। ओ वरियण खां आहे आस तुंहिंजे कदम चुमण जी, वरियण खां आहे आस तुंहिंजे कदम चुमण जी, तुंहिंजे कदम चुमण जी, तुंहिंजे कदम चुमण जी। कर बेड़ा मुंहिंजा पार मुते कुर्ब करे आ, कर बेड़ा मुंहिंजा पार मुते कुर्ब करे आ, अची अंगण खे गुजार मुते कुर्ब करे आ। ही फैज़ जुणे जो आहे अज़ल खां ई गुलाम, अज़ल खां ई गुलाम, अज़ल खां ई गुलाम। बुध मुंहिंजी का पुकार मुते कुर्ब करे आ, अची अंगण खे उजार मुते कुर्ब करे आ, अची अंगण खे उजार मुते कुर्ब करे आ, अची अंगण खे उजार मुते कुर्ब करे आ। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह, तमामु ख़ूबसूरत आवाज़ शफ़ीक अहमद सुल्तानी साहब जी। अच्छा, अलामा साहब असां सां गॾु आहिनि। हींअर वक़्तु आहे हिकिड़े नंढे ब्रेक जो, सो अचूं था हिकिड़े नंढे ब्रेक खां पोइ। जी दोस्तों, एक दफ़ो वरी तव्हांखे भली कार चऊं था महिमान रमज़ान जी इफ़्तार जी ट्रांसमिशन में। ऐं माशाल्लाह सां बरकतुनि वारो भलारो महीनो अलाह साईं असां सभिनीनि खे नसीब कयो आहे। ऐं कोशिशि कयो त हिन भलारे महीने में वक़्तु ज़ियान न कयो। त मतिलबु कुझु खोड़ सारा नौजवान असां बि कंदा हूंदासीं जवानी में, यानी वेना आहे मतिलबु इलाही सफ़ाई यंग हुआसीं तॾहिं त रोज़ो रखी सुम्ही रहंदा आहिनि। पोइ वरी ॾिसंदा आहिनि जेॾी महिल इफ़्तार में बाक़ी कुझु टाइम अची बचियो आहे, पोइ वरी उथंदा आहिनि त इहो रोज़ो न थियो, इहो फ़ाक़ो थियो हिकिड़े तरीक़े सां। सो महिरबानी करे रोज़ा रखो, इबादतूं कयो ऐं स्पेशली पंहिंजनि माउ पीअनि जे लाइ दुआऊं कयो, पंहिंजी औलाद जे लाइ दुआऊं कयो ऐं पंहिंजे लाइ दुआऊं कयो, छो त हीउ बोनस वारो महीनो अथव। अलामा साहब असां सां गॾु आहे। अच्छा अलामा साहब, जीअं नो डाउट ही हिकिड़ो बरकतुनि वारो महीनो आहे, बोनस वारो महीनो आहे, त हर को माण्हू चवंदो आहे त हिन महीने में ज़्यादा से ज़्यादा वधि खां वधि फ़ाइदो वठिजे। हाणे अगरि पाण जेके नया नया ॿार वॾा थींदा आहिनि, जीअं पाण चइजे त हाणे हिननि जी हिकिड़ी एज थी वेंदी आहे, हाणे इहे रोज़ा फ़र्ज़ु आहिनि हिननि ते, त इहो हिकिड़ो त इहो ॿुधाईंदा हलिजो, छो त इहो मुंहिंजे घर जो ई सुवालु आहे हिकिड़े तरीक़े सां, त रोज़ा केतिरी उमिरि खां रखणु शुरू कजनि। ऐं ॿियो, अगरि कॾहिं रोज़े जे दौरान अगरि तव्हां भुल चुक में कुझु खाई था वञो या कुझु चखे था वठो या कुझु टेस्ट करे था वठो, त इन जे हवाले सां तव्हां असांखे ॿुधायो। रोज़ो हर आकिल बालिग मुसलमान मर्द औरत ते फ़र्ज़ु आहे। आकिल यानी समझदार, यानी असां ॿियो चऊं त को अहिड़ा एबनॉर्मल इंसान हूंदा आहिनि जंहिंखे असीं चरियो बि चऊं या मजज़ूब चऊं, त जंहिंखे का सम्झ न आहे उहे आकुल यानी अकुल वारो इहो, ऐं बालिग जेको बलूगत थिए। बलूगत जा शर्त उहो वरी कंहिं ॿिए टाइम ते डिस्कस थींदो, यानी जॾहिं ॿार औलाद यानी जेको अगरि छोकिरो आहे या छोकिरी आहे बलूगत थिए थी, उनजा जेके बि शरई ॿुधाया विया आहिनि उहो शायदि हिन टाइम ते मुनासिबु आहे अलाए न, त मां ॿुधाए बि सघां थो। सो जॾहिं यानी छोकिरो बलग थींदो आहे
त पहिरियों दफ़ो जॾहिं उनखे वेझण जी ज़रूरत पवंदी आहे या छोकिरी बि जॾहिं बालिग थींदी आहे त उनजा ॾींहं उनजा रोज़ा फ़र्ज़ थींदा। इट मीन्स की हू बालिग थी या हाणे हू उन ते निमाज़ हूअं त नंढे हूंदे खां ई तरबियत हूंदी आहे। जीअं असांजा पाण कुझु असांजा नंढे मुंहिंजा जेके भाणी भाइट जेके बि आहिनि घर जा फ़र्द धीअरूं वग़ैरह उहे नंढे हूंदे खां ई असांजी इहा तरबियत आहे त अगरि समझदार आहे यानी जेको रोज़ो बर्दाश्त करे सघे थो इवन 4-5 यानी 6 साल खां ॿार रोज़ा रखंदा बि आहिनि त इहा जस्ट उनजी हिकिड़ी तरबियत थी वञे। इहा हिकिड़ी सुठी शइ आहे त रोज़ो जंहिं ॾींहं खां फ़र्ज़ बालिग थिए थो उन ॾींहं खां उन ते रोज़ो फ़र्ज़ थी थो वञे। यानी पोइ अगरि नथो रखे ॼाणी वाणी अगरि का शरई मजबूरी आहे बीमारी आहे त उहा ॿी ॻाल्हि आहे त हू गुनाहगार आहे। सेकंडली जेको तव्हांजो ॿियो सुवालु हो त भुल में का चीज़ चखणु तव्हां त चखणु चयो था उहो माफ़ु आहे पर इवन अगरि को माण्हू भुल में पूरी यानी ॾींहं जो जीअं हो सॼो ज़ाहिर 11 महीना हिकिड़ो माण्हू खाइण पीअण जो आदी हिकदमि 1 महीने यूज़ टू थी वञे थो ऐं हिकदमि हुन ते अल्लाह ताला जे तरफ़ां इहे अहकाम अचनि था उहे पाबंदियूं अचनि थियूं ऐं उन पाबंदीअ जे करे जॾहिं हू रुकिजी वञे थो त बाज़ औक़ात हू भुल में ईअं ई सम्झे थो शायदि मां रोज़े में न आहे पूरो खाई थो वञे। लेकिन शर्त वरी इहो ॻाल्हि ॿुधायां त भुल मां मुराद भुल ईअं न खाई पोइ चए साईं मां भुलिजी वियुसि इहो न, इहो पोइ गुनाहगार थींदो उनजो कफ़ारो उन ते ईंदो। इन करे अगरि भुल में पूरो खाइदो खाई वियो ऐं ख़बर पई अड़े मां त खाधो खाई वियुसि भुल में वियुसि त पोइ हू गोया हुन कुझु खाधो ई न हुन ते माफ़ु आहे। ॿी ॻाल्हि चखण जो त हूअं ई आहे। वरी हिन में ॿियो बि मां ॿुधाईंदो हलां त जेके असांजूं जेके हाउस वाइफ घर जूं औरतूं आहिनि माण्हू भेणूं उहे जेके घरनि में खाधा पचाइनि थियूं भुल में अगरि उन चखी वरितो त उन ते माफ़ु आहे। लेकिन एतिरो हुकुम आहे जेकॾहिं कंहिं औरत जो मियां यानी ख़ावंद मुड़ुसु घर वारो सख़्तु मिज़ाज आहे उनखे ख़बर आहे त हू इन ॻाल्हि में ॾाढो सख़्तु आहे मूं ते सख़्ती कंदो त भई खाधे में निमक मिर्च घटि हुआ या तेज़ हुआ त उहा ॼाणी वाणी बि चखी सघे थी। अच्छा जी उन जे लाइ इहो इजाज़त आहे पर चखणु वरी खाइणु न इहो वॾो फ़र्क़ु आहे। टेस्ट करणु अगरि उहो बि उहो शर्त आहे ज़ाहिर आहे उहे अगरि 1000 माण्हुनि त 1000 जे 1000 कोन हूंदा 1000 में को हिकिड़ो ई अहिड़ो सख़्तु मिज़ाज हूंदो जंहिंखे ख़बर आहे त मूं ते तशदद कंदो या मूं ते सख़्ती कंदो त उन औरत जे लाइ इहो हुकुम आहे त उहा चखी सघे। लेकिन इवन जेके औरतूं घर में पचाइनि थियूं उनखे अंदाज़ो हूंदो आहे त असांजो टेस्ट पूरो आहे पर जेकॾहिं भुल में कंहिं ॾींहुं उहे त उन ते को हर्ज न आहे उनजो रोज़ो बाक़ी आहे। हूअं रमज़ान में रोज़े जे दौरान त हूअं ई हर को सख़्तु माण्हू थी ईंदो आहे न हूअं ई हिकिड़ो गुस्से में त हर को ई हूंदो आहे जी त पोइ इहो अलाओ मतिलबु ईअं चई छॾिजे जी हर को नथो थिए। ॾिसो न रमज़ान जे लाइ ई इहो हुकुम आहे त जेकॾहिं को शख़्स कंहिंसां विढ़े थो अॻियूं सरासर ज़्यादती थो करे त हुकुम इहो आहे त उहो चए दादा तूं मूंसां विढ़ी थो तूं मूंखे आर्गन थो करी मां रोज़े में आहियां मां तोखे कुझु न चवंदुसि हुकुम ई इहो आहे। लेकिन हाणे इहा हिकिड़ी मां तव्हांखे रूहानी विजवात ॿुधायां उहो छाजे करे जॾहिं असांजे जिस्म में जेको असांजो आहे असांजो रूह ऐं नफ़्स आहे 2 चीज़ूं आहिनि ॿिन्ही जी जंग हलंदी आहे। रूह जी ख़ुराक इबादतूं आहिनि अलाह जो ज़िक्र नमाज़ रोज़ो हज ज़कात सुठा नेकी जा कम। नफ़्स जी ख़ुराक खाधो पीतो गुनाह यानी जेके इहे ख़ुराकूं आहिनि नफ़्स जूं। हाणे चूंकि 11 महीना असां नफ़्स खे ख़ुशि था रखूं उन जी ख़ुराक ॾियूं था पर जेके के अहिड़ा मोमिन बि आहिनि जेके 11 महीना बाक़ी ॾींहंनि में बि नफ़्स ऐं रूह खे बैलेंस रखनि था यानी नफ़्स जी ख़ुराक जेको खाधो पीतो जेको इजाज़त आहे ओतिरो ॾियनि था ॿियनि कबीरान गुनाहनि खां बचनि था बदनज़री खां बचनि था कूड़ खां बचनि था ग़िला खां बचनि था ग़ीबत खां बचनि था। हालांकि तव्हां जिन सुवाल में मां इहा ॻाल्हि इहा ऐड कंदो हलां तव्हां चओ उहे तेज़ था थी वञनि। हुकुम त इहो आहे त जॾहिं तव्हां रोज़ो रखो था रोज़ो सिर्फ़ु पेट जो न आहे सही बात रोज़ो अखियुनि जो आहे रोज़ो वात जो बि आहे पेट जो बि आहे पेरनि जो बि आहे। जेकॾहिं तव्हां रोज़ो रखी करे गिला खां बाज़ नथा अचो कूड़ खां बाज़ नथा अचूं बदनज़रीअ खां बाज़ नथा अचूं त पोइ उन शख़्स खे सवाइ बुख ऐं उनजे कुझु हासिलु न थियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में कंहिं रमज़ान में कंहिं औरत जो आयो त फरमाए साईं हीअ माना औरत आहे उहा उन गोश्त जूं उल्टियूं कयूं आहिनि छा रोज़ो भॼी पियो मैं छा हिन को गोश्त खाधो। जॾहिं उन औरत खां पुछियो वियो फरमायो न त सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो
त हिन कंहिंजी ग़ीबत कई आहे, गिला कई आहे। यानी जेको आहे न ग़ीबत करणु, गिला करणु, गोया पंहिंजे मुर्दा भाउ जो गोश्त खाइणु आहे। उन सां यानी इहो सबक़ु असांजे लाइ हुयो त रोज़ो जॾहिं असां रखूं था त तमामु सगीरा कबीरा गुनाह जेके आहिनि उन्हनि सभिनी खां असांखे बचणो आहे। सुभान अल्लाह, माशाल्लाह, तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में असांखे अल्लामा साहब रोज़े के हवाले से बताओ। और मेरीन आप रिलैक्स रहें, ऐसा कुछ नहीं है, और अल्लामा साहब ने क्लियर कर दिया। हाँ बिल्कुल बिल्कुल, बहुत शुक्रिया। बिल्कुल सही बात है कि एकदम से जब आप रूटीन से आते हैं फिर आप और अल्लामा साहब ने एक और बात भी, मतलब ये मेरी नॉलेज में इजाफा हुआ है कि अगर किसी का शौहर हो ही सख्त मिजाज तो उसकी बीवी को चाहिए कि वो भले जानबूझकर भी टेस्ट कर सकती है। बस हाणे उहा हिम्मत के और अहिड़ी हिम्मतूं हाणे के औरतुनि में हुजनि। असल छा आहे जो ॾिसो इहो मां औरतुनि जे लाइ ऐड कंदो हलां, जन्नत एॾी ईज़ी आहे, एॾी आसान आहे, मर्द जे लाइ न आहे। मर्द रोज़ा रखे, हज करे, ज़कातूं ॾे, जहाद ते वञे, जमात सां नमाज़ पढ़े, औरत बि नमाज़ फ़र्ज़ु आहे। जॾहिं त औरत घर में ई नमाज़ पढ़े पोइ जेका असल जेको इताअत जो जेको हुकुम आहे उन औरत ते हुकुम आहे त मुर्स जी इताअत करे। हिकु हदीस में आहे त जेका औरत इन हालत में मरे थी, यानी इन हालत में गुज़ारे वञे थी जो उन जो ख़ावंद, उन जो मुर्स उन मां राज़ी हो। हाणे हिते कंडीशन कान्हे त उहो मुर्स हाजी हो, गाज़ी हो, नमाज़ी हो, मुर्स उन मां राज़ी हो त उन औरत जो हुकुम थींदो त की जन्नत जा 8 तबक़ात आहिनि, बाद में 7 आहिनि, जंहिंमें जन्नत जे जहिड़े दरवाज़े मां चाहे उन मां उहा दाख़िल थी वञे। उन औरत जे लाइ सिर्फ़ु इन जे करे इहो मक़ाम आहे त उहा उन मुर्स जी इताअत थी करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। आपसे करना चाहूँगी, बाज़ औरतें बहुत ज़्यादा जो हैं वो शौहर की इताअत भी करती हैं लेकिन फिर भी शौहर सख्त होते हैं, तो फिर क्या हुक्म है देखें शौहर के लिए? जी बहुत अच्छा सवाल किया। पहले बात तो को शौहरों को इस तरह नहीं करना चाहिए, क्योंकि इंदल्लाह यानी अल्लाह के नज़दीक जब क़यामत के दिन हमारे सवाल जवाब होंगे, जिस तरह हमारी ये कोई न समझे कि मैं जो अभी कर रहा हूँ शायद मैं आगे बच सकूं, जिस तरह हम जो बात कर रहे हैं हमारी सारी चीज़ ये रिकॉर्ड हो रही है कैमरे में। इस तरह हम दुनिया में जो अमाल करते हैं, जो भी करते हैं, अल्लाह के यहाँ वो सब रिकॉर्डेड है, सब अल्लाह को पता है। वो उस दिन उनसे सख्त इस चीज़ की प्रश्न होगी, पूछ होगी। तो इसलिए और मर्द, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया तुम में से बेहतरीन मर्द वो है जो औरतों के मामले में अच्छा है, यानी अपने घर वालों के मामलों में अच्छा है। तो मर्दों के लिए भी हुक्म है कि वो भी बिला वजह, बिला शरई उज़्र के अपने घर वालों पे को, चाहे वो उसकी बीवी हो, माँ हो, बहन हो, बेटी हो, किसी के ऊपर भी बिला वजह सख्ती न करे। इंदल्लाह माँ सवाए उन चीज़ों के जो शरीयत ने उनको इजाज़त दी है, नमाज रोज़े की पाबंदी के लिए उनको वो सख्ती भी कर सकता है। सुभान अल्लाह, माशाल्लाह। अच्छा, हींअर ॿिनि दोस्तनि असांजा हेॾां वेठा आहिनि, 2 दोस्त असांजा ऐं ॿिनि असांजी ईअं चई त नंढड़ियूं हुयूं, हाणे त माशाल्लाह सां वॾियूं थी वियूं आहिनि, ऐं पुरानियूं असांजे ईअं चइजे त ट्रांसमिशन जूं इहे मेंबर्स आहिनि। जीअं मूं स्टार्टिंग में बि चयो त नंढड़ियूं हाणे माशाल्लाह सां अञा बि इम्प्रूव थी वियूं आहिनि। सो तव्हांखे भलीकार चऊं था रमज़ान जी ट्रांसमिशन में, और रमज़ान की आपको भी बहुत बहुत मुबारक हो। तो पहले हम सानिया शफीक से गुजारिश करेंगे कि सोनिया शफीक से हमदिया कलाम से आगाज़ करूँगी। अल्लाह करीम हमारा पढ़ना अपनी बारगाह में कबूल व मंजूर फरमाए। और पहला दिन है, अल्लाह ने रहमत नाजिल फरमाई है, तो हम सब जानते हैं वो रहमान और रहीम है। कोई तो है जो निज़ाम हस्ती, कोई तो है जो निज़ाम हस्ती चला रहा है, वही खुदा है, दिखाई भी जो न दे
खुदा है, वो ही खुदा है, वो ही खुदा है। तलाश उसको न कर बुतों में, वो गए बदलती हुई रुतों में। तलाश उसको न कर बुतों में, वो गए बदलती हुई रुतों में गए। माशाल्लाह सोनिया शफ़ीक असांखे तमामु ख़ूब त हमदे बारी ताला ॿुधाई। रेसिपीज़ बि असांजी उन ते बि वर्कआउट हले पियो ऐं हुतां डायरेक्टर जा अलॻि असांखे इशारा पिया मिलनि त ब्रेक जो वक़्तु थी आहे, त असां सां गॾु ई रहिजो। ट्रांसमिशन जारी आहे, अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तों, एक दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था महिमान रमज़ान जी इफ़्तार जी ट्रांसमिशन में। ऐं सही ॻाल्हि आहे, अॼु पहिरियों रोज़ो आहे। सॼी दुनिया में अॼु रमज़ान खे भरपूर तरीक़े सां सेलिब्रेट कयो पियो वञे ऐं हर उहे माण्हू ख़ुशनसीब आहिनि जेके हिन रमज़ान खे भरपूर तरीक़े सां सेलिब्रेट कंदा। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सभिनी सां शेयर कंदो हलां, जीअं मूं स्टार्टिंग में ई चयो त हीउ सिखण जो महीनो आहे ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं बर्दाश्त करण जो महीनो आहे, सब्र जो महीनो आहे। त हिननि ॾींहंनि में तव्हां पंहिंजी सराउंडिंग्स में ॾिसो त पंहिंजे पाकिस्तान जी अगरि स्पेशली ॻाल्हि कजे त अॼु पंहिंजो यौम पाकिस्तान बि आहे, 23 मार्च बि आहे अॼु असांजी। त ऐं पाण ख़ुशनसीब आहियूं क़ौम, असांखे हिकिड़ो आज़ादु मुल्क मिलियो आहे। सो इन हवाले सां हिकिड़ी नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका तव्हां सभिनी सां शेयर कंदो। रमज़ान जे ई हवाले सां शायदि अलाह साईं असां सभिनीनि जूं दुआऊं क़बूल करे वठे। तव्हांखे ख़बर आहे, ॾिसो केतिरी महांगाई थी वई आहे। किरण जे बकौल ॿुधायो, किरण शुरू में त अॼु आउं बाज़ारि वई हुअसि, जेका शइ नंढड़ी अगरि रुपए जी हुई त हाणे उहा वञी 100 रुपए जी बीठी आहे। त इफ़्तार जे दौरान या सहरी जे दौरान त पंहिंजे सराउंडिंग्स में, पंहिंजे अड़ोस पड़ोस में, पंहिंजे मोहल्ले में, पंहिंजे रिश्तेदारनि में उन्हनि जो ख़ासि ख़्यालु रखिजो। छो त कुझु माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि हुज़ूर शर्मी वारा, जेके चवंदे बि उन्हनि खे थोरो ॾुखियो फील थींदो आहे। त तव्हां पाण फील कजो ऐं इन्हनि माण्हुनि जी तव्हां ज़रूरु हेल्प आउट कजो, त इन जो अलाह साईं तव्हांखे वधीक अजर ॾींदो। बाक़ी निमाज़ रोज़ा इहे बिल्कुलु फ़र्ज़ आहिनि असां ते, इहे बिल्कुलु इन्हनि जो हिकिड़ो अलॻि ई सवाबु हूंदो। पर हीअ इंसानियत जी ख़िदमत करण जो हिकिड़ो अलाह साईं हुन जा दर्जात ई ॿिया रखिया आहिनि। सो इन ते अगरि तव्हां थोरो अमल कंदा त तव्हांखे बि ख़ुशी सेटिस्फाई थींदा तव्हां बि, त तव्हांजो जेको ॾींहुं आहे केॾो मज़ेदार थो गुज़रे। सो हर रेसिपी जी तरफ़ हलंदासीं, अलाए ॿई सीरियस लॻियूं पियूं आहिनि, अलाए छा पिया ठाहिनि। मां त जेको आहे चवंदा आहिनि न वो ब्रेड पे मक्खन लगाने वाला काम, मां ब्रेड खे क्रम हणण वारो कमु वेठी थी कयां पई, ऐं जेको फेवरेट कमु आहे मुंहिंजो। ज़बरदस्त। अच्छा, ॿ स्पॉन्सर्स हिकिड़ा ॿिया बि आहिनि। हीअ जेको अॼु मुनारी ॻाल्हि, जीअं राति खां सोशल मीडिया ते बि हलियो त अचानक रमज़ान का चांद सबको मुबारक। सो अॼु वरी अचानक असांजो बि ट्रांसमिशन हुई। सो इन करे इन अचानक वारी असांजी ट्रांसमिशन, असांजो सेट थोरो अञा कंप्लीट नहीं हुआ है हमारा सेट। हमने बहुत ही ज़बरदस्त किस्म के हमने बहुत सारी और भी चीज़ें जो
हमने बाहर रख दी क्योंकि सेट हमारा कंप्लीट नहीं हो पाया, लेकिन कल इंशाल्लाह हमारा सेट पूरा कंप्लीट होगा। तो जो सेट के हमारे स्पॉन्सर्स हैं वो है MBK वुड्स, जमजमा पर इनका आउटलेट है, आप जाएं वहाँ पर, बहुत ही एंटीक वहाँ पर फर्नीचर आपको मिलेगा। MBK वुड्स के नाम से उनकी जमजमा शॉपिंग मॉल में उनकी शॉप है, तो आप वहाँ जाएं। और एक और भी हैं ओस सीड्स वाले ना, वो भी हैं हमारे साथ, हमारे स्पॉन्सर्स हैं हमारे वो भी, सो उनके भी गिफ्टिंग रास्ते में, बस वो भी आ जाएंगे तो वो भी हम आप सबके साथ, जो भी हमारे मेहमान आएंगे उनके साथ हम शेयर करेंगे। लेकिन यार हिकिड़ियूं ॿियूं बि असांजी भेण आहे जेका उनखे असीं मौक़ो ॾींदासीं नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधाए, त सदफ़ नदीम खे असीं रिक्वेस्ट कंदासीं। जी सदफ़। हेलो, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तमाम मुसलमानों को रमज़ान करीम मुबारक। अल्लाह तबारक ताला इस महीने के सदके हम सब पर अपनी रहमत और करम की बारिश फरमाए। नातिया कलाम पेश करने जा रही हूँ। हुज़ूर मेरी तो सारी बहार आप से है, हुज़ूर मेरी तो सारी बहार आप से है। और मैं बेकरार था मेरा करार आप से है, मैं बेकरार था मेरा करार आप से है, हुज़ूर मेरी तो सारी बहार आप से है। और मैं इस यकीन से जिंदा हुआ आप मेरे हैं, मैं इस यकीन से जिंदा हुआ आप मेरे हैं। मेरी हयात का दारो मदार आप से है, मेरी हयात का दारो मदार आप से है, हुज़ूर मेरी तो सारी बहार आप से है। और सियाहकार हो आका बड़ी नदामत है, सियाहकार हो आका बड़ी नदामत है। कसम खुदा की ये मेरा वक़ार आप से है, कसम खुदा की ये मेरा वक़ार आप से है, हुज़ूर मेरी तो सारी बहार
आप से है और मोहब्बतों का सिलाए से कौन देता है, मोहब्बतों का सिलाए से कौन देता है, सुनेरी जालियों में यारे गार आप से है, सुनेरी जालियों में यारे गार आप से है, हुजूर मेरी तो सारी बहार आप से है, मैं बेकरार था मेरा करार आप से है, हुजूर मेरी तो सारी बहार आप से है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। किचन जी जेका हींअर असांजे हिन फ्लोर ते जेका ख़ुशबू महक जेका अचे पई उहा तव्हां सभिनी जे घरनि मां बि ईंदी हूंदी, नो डाउट। हिकिड़ो दफ़ो महरीन खे वरी चवंदासीं त अगर आज रेसिपी एक दफ़ा फिर से आप ज़रा सा जिन्होंने अभी हमें ज्वाइन किया हो। बिल्कुल। अच्छा, आज हम बना रहे हैं डालडा की रेसिपी पिज़्ज़ा बाइट्स, जिसके लिए हमने तकरीबन आधा किलो के करीब, यहाँ पे हमारी ऑडियंस ज़्यादा होती है तो हमने थोड़ी आधा किलो चिकन बोनलेस ली और उसमें हमने उसको डालडा कुकिंग ऑयल में हमने उसे स्टर किया। उसके साथ हमने हस्बे ज़ायका नमक, काली मिर्च कुटी हुई और कुटी लाल मिर्च डाल के हमने उसे अच्छी तरह पका लिया। हस्बे ज़रूरत हमने उसमें पानी डाला। उसके बाद जी हमारे पास था तकरीबन 2 चॉप टमाटर और 1 चॉप शिमला मिर्च। हमने जब हमारी चिकन तैयार हो गई तो हमने उसमें वो दोनों चीज़ें मिक्स कर दी। उसके साथ हमारे पास थी 1 कप चेडर चीज़ के जो शौकीन हैं वो अपने हिसाब से चीज़ को कम या ज़्यादा कर सकते हैं। हमने ये सारी चीज़ें उस बॉइल्ड चिकन में डाल दी, लेकिन जब वो बन गई तो हमने उसे अच्छी तरह से हाथ की मदद से या कांटे की मदद से उसको हमने श्रेड कर लिया और उसके बाद हमने ये सारी चीज़ें मिक्स की और सॉसेस में हमने बेक पार्लर का टमाटो केचप इसमें ऐड किया है और जी हम ये डालडा कुकिंग ऑयल में अपने पिज़्ज़ा बाइट्स जो हैं फ्राई कर रहे हैं और इनको सर्व करेंगे हम मानी किचन के साथ। मानी किचन के, अच्छा इसकी चटनी के साथ एक जो स्टेप हम ये पिज़्ज़ा बाइट्स किस तरह शक्ल में आए, हमने ब्रेड के जो 2 स्लाइस होते हैं उसको आप ले लीजिए और उसमें चिकन को स्प्रेड कर दें, डाल दें और दोनों स्लाइसेस को ये जो छोटे बाइट्स हैं 1 स्लाइस के 4 टुकड़े करें और अंडे फेंटें और क्रम्स ले लें अपनी पसंद के और उस अंडे में ब्रेड बाइट्स को डाल के क्रम्स लगाएं और जी फ्राई करें, एंजॉय करें। ज़बरदस्त। जी आमिर। अच्छा, ये वैसे अगर आप सारी बातें सिंधी में भी बता सकती थी, हमने आपका प्रोमो देखा है उसमें आप सिंधी तो बड़ी मजे की बोली सिंधी बोल रही हैं आप उसमें। मां तव्हांखे ॿुधाईंदा कोशिश करींदा कि रेसिपी कुछ ठाही लाई और ॿुधाई लाई सिंधी मां ॾाढो क्यूट थी चवे पई। मुंहिंजी सिंधी जो है ना वो थोड़ी नंढड़ी आंदी है और विच में पंजाबी मिक्स करे थोड़ी थोड़ी ईंदी आहे, थोड़ी ईंदी आहे, थोड़ी कुंचम हलो, इहा बि हिकिड़ी असांजी ॿोली एॾी मिठी आहे
जो जंहिं बि लैंग्वेज में ॻाल्हायो, कहिड़ी बि लैंग्वेज वारो ॻाल्हाए तो मिठड़ी लॻंदी आहे, वधीक मिठड़ी लॻंदी आहे। वो मैं तो बताती हूँ कि भाई मैं तो KTN का जो हूँ ना तोता हूँ, आप सिंधी में जो बोलेंगे मैं बोल दूँ। वाकई तोतो आहे। सो असांजा ॿिया महिमान बि असां सां गॾु आहिनि, गिलाल ब्रदर्स। सो हुसैन बख्श गिलाल ऐं अनवर अली खे असीं गुज़ारिश कंदासीं त असांखे कुझु ॿुधाए। मुझे हुजूर जहिड़ो नाहे जमियो न जमंदो, हे कसम अरब जो अहिड़ो न सुहिणो थींदो, मूंखे कसम अरब जो अहिड़ो न सुहिणो थींदो। हीला हलाए हर को सिंगार सब बणाए, मले मुश्क ऐं अंबर को लाली लबन खिलाए, मले मुश्क ऐं अंबर को लाली लबन खिलाए। तबे मुस्तफा जे कदमन, तबे मुस्तफा जे कदमन मटमूर को न हूंदो, मूंखे कसम अरब जो अहिड़ो न सुहिणो थींदो, मूंखे कसम अरब जो अहिड़ो न सुहिणो थींदो। लब लाल सुहिणियूं अखिड़ियूं रुख पाको जंहिंजो नूरी, महबूब जे हुस्न सां पवंदी न कंहिंजी पूरी, महबूब जे हुस्न सां पवंदी न कंहिंजी पूरी। हर हिक वसफ़ ते वेही, हर हिक वसफ़ ते वेही आजिज़ भला छा लिखंदो, मूंखे कसम अरब जो अहिड़ो न सुहिणो थींदो, मूंखे कसम अरब जो अहिड़ो न सुहिणो थींदो। रब जंहिंजो आसनागर अफ़ज़ल अशान जंहिंजो, तारीफ़ में अशाहिद सारो क़ुरान जंहिंजो, तारीफ़ में अशाहिद सारो क़ुरान जंहिंजो। ककरन कयूं थे शामा, ककरन कयूं थे शामा, जाॾे हो घोट घुमंदो, मूंखे कसम अरब जो अहिड़ो न सुहिणो थींदो, मूंखे कसम अरब जो अहिड़ो न सुहिणो थींदो। ओ परवन खे प्यार ॾेई पंहिंजो करे ॾेखारे, रहमत भरियूं निगाहूं जॾे खणी निहारे, रहमत भरियूं निगाहूं जॾे खणी निहारे। सोदर ते सगिदर थी, सोदर ते सगिदर थी सारी हयाती रहंदो, मूंखे कसम अरब जो अहिड़ो न सुहिणो थींदो, मूंखे कसम अरब जो अहिड़ो न सुहिणो थींदो। हुसैन बख्श प्यार पंहिंजो आलज पाल मुस्तफा सां, सारो घराणो घोरिया मां गिलाल मुस्तफा तां, सारो घराणो घोरिया मां गिलाल मुस्तफा तां। रिया घोरण जे हितां, रिया घोरण जे हितां हर माल मूंखे मिलंदो, मूंखे कसम अरब जो अहिड़ो न सुहिणो थींदो, मूंखे कसम अरब जो अहिड़ो न सुहिणो थींदो। मुंहिंजे हुज़ूर जहिड़ो, मुंहिंजे हुज़ूर जहिड़ो नाहे जमियो न जमंदो, मूंखे कसम अरब जो अहिड़ो न सुहिणो थींदो, मूंखे कसम अरब जो अहिड़ो न सुहिणो थींदो। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। गिलाल ब्रदर्स जेके आहिनि इन्हनि तमामु ख़ूबसूरत। अच्छा, हिकिड़ी अॼु पहिरियों रमज़ान आहे, सो असां पंहिंजूं फरमाइशूं सभिनीनि सां पूरियूं कयूं न, और असांजा जेके व्यूवर्स आहिनि उन्हनि सां जेका हर साल जीअं आउं फरमाइश कंदो आहियां त जेके बि मौलूद पढ़ण में इंट्रस्ट रखनि था त उहे असां सां राब्तो कनि, असांजे इदारे सां राब्तो कनि। जुनेद चिश्ती साहब आहिनि जेके इन सॼे शयुनि खे ॾिसनि पिया, सो उन सां राब्ते में अचनि मौलूद जे लाइ। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी जो असांजो इहो सिंध जो हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत अंदाज़ आहे नबी साईं जी तारीफ़ जो। सो आउं चाहींदो आहियां त इनखे बि असीं इंटरनेशनली ताईं पुॼाइजे इन मौलूद खे। सो जेतिरा बि मौलूद वारा हज़रात आहिनि सो उहे अचनि ऐं इन रमज़ान जी ट्रांसमिशन में ईंदा त वॾी महिरबानी थींदी तव्हांखे, ऐं असांखे बि ॾाढी ख़ुशी थींदी।
सो किचन में हलंदासीं हिकिड़ो दफ़ो, छो त हू स्पॉन्सर्स ॾाढा बेचैन ऐं बेताब ऐं तड़पजनि पिया त पहिरियों रोज़ो आहे ऐं असांजा किरण नाला न पई खणे। सो किरण प्लीज़ हिकिड़ो दफ़ो वरी खां। बिल्कुलु, जहाँ ममता वहाँ डालडा। डालडा कुकिंग ऑयल में जेको आहे असां पिज़्ज़ा बाइट फ्राई करे रहिया आहियूं ऐं उन सां गॾु असां सां आहे बेक पॉलर जी असां केचप यूज़ कई आहे ऐं मानीस किचन जी जेको ग्रीन चटनी। बिल्कुल, और हमारे चटनी आहे जो जामे शीरी बेक पार्लर का है, हम वो मशरूब भी उसके साथ कोशिश करेंगे आज उसको भी बनाएं। अगर ठही वियो त ठीकु आहे, न त सुभाणे हाँ असां ब्रेक में त ठाहे सघूं था। ब्रेक में असां ठाहे सघूं था। ना असल में छा हूंदो आहे, टाइम थोड़ो शॉर्ट और किरण जो है ये जो अब चीज़ें हैं ना, ये हमारी ज़िंदगी का हिस्सा है। एग्जैक्टली, मतलब इनके बगैर आप इमेजिन नहीं कर सकते हैं। सही बात है। बस ये अभी ये है कि ये हमारी जिंदगी के ये हिस्से ना अभी थोड़े थोड़े से महंगे भी होते जा रहे हैं। थोड़े नहीं, लेकिन बहुत महंगे हो गए। थोड़े नहीं, वाकई ये हैरान बहुत महंगे हो गए। और मैं चाहूँगी जो हमारे हैं स्पॉन्सर्स, वो अपने व्यूअर्स के लिए जो है ये रमज़ान के मुबारक महीने में ज़रूर ऐसी अपॉर्चुनिटीज़ निकालें कि बाय वन गेट वन फ्री। ये भी है, ये भी तो है, ये बहुत नेक काम होगा और बड़ी दुआएं और मिलेंगी। ये सिर्फ हमारे स्पॉन्सर्स के लिए ही नहीं, मतलब ये हम ओवरऑल जितने भी कारोबारी हजरात हैं। जी जी जी, 11 महीने आप सब लोग हमारा खून पीते हैं आप। नहीं देखें, ये बिजनेस है, लेकिन ये वाला महीना देने वाला है तो दुआएं लेनी चाहिए। तो अगर इस महीने में आप अगर हम 1 किलो टमाटर लें तो उसके साथ सब्जी वाला चाहिए कि वो 2 किलो टमाटर दे दे हमें, कि 1 किलो के साथ 1 किलो फ्री। हाँ, तो ये इससे सवाब मिलेगा। देखें हम देखिए अल्लाह पे जो शख्स भरोसा करेगा तो अल्लाह ताला ने अपने बंदों से कहा है कि मैं ये रहमत का महीना है और इसमें रिस्क जो है वो बढ़ा दिया जाता है। तो जब आपकी नीयत, हर जो आपका काम होता है वो नीयत पे होता है। आपकी नीयत अगर अच्छी होती है तो आपके काम खुद ब खुद आसान हो जाते हैं। यहाँ मसला ही है ना कि नीयत ही साफ नहीं है मेरी। बस वो थोड़े से जज्बाती हो जाते हैं ना कि बस छोटी गाड़ी है तो बड़ी लेनी है, तो उसके लिए ये रमजान सीजन है, तो इस सीजन में तो कमाना है। महीनों कमाइण वारो महीनो ये नेकियां कमाइने वाला है। असांजे कारोबारी हजरात वरी पैसनि ते ध्यान वधीक आहे। हिकिड़ो महीनो जेकॾहिं वधीक न कमाईंदासीं त ख़ैर आहे, इहा उम्मीद रखजे त अल्लाह साईं ॿिए महीने उन खां वधीक असांखे अता कंदो। पर हिते असां सोचींदा आहियूं त शायदि हिन ई महीने असांखे सभु कुझु कमाइणो आहे, ॿियो महीनो असांखे नसीब ई कोन थींदो। ही त या नसीब करे हिन महीने खे एंजॉय कंदा आहिनि, त अॻिले महीने अलाए साल हुजूं या न हुजूं, इन करे कुझु एॾो करे वञूं। सो असांजा ॿिया महिमान आहिनि असां सां गॾु। हींअर हिकिड़ो दफ़ो वरी असीं गुज़ारिश कंदासीं सोनिया शफ़ीक के त असांखे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाएं। अल्लाह ताला हम सब पर करम फरमाए, मिलके शामिल हो जाइएगा। मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। दुरूद उन पर सलाम उन पर यही कहना खुदा का है। दुरूद उन पर सलाम उन पर यही कहना खुदा का है। खुदा के बाद जो गए मर्तबा सल्ले अला का है। खुदा के बाद जो गए मर्तबा सल्ले अला का है। वही सुल्तान आलम गए, वही गमखार उम्मत गए। वही सुल्तान आलम गए, वही गमखार उम्मत गए। शफाअत के लिए सबकी नज़र उन पर लगी होगी। ओवल हबीबुल्लज़ी तुरजा
शफाअतुहु हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफाअतुहु लिकुल्ली हौलिम मिनल अहवाली मुक़तहिमी मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिमी। एक दिन जिब्रील से कहने लगे शाहे उमम तुमने देखा है जगह बतलाओ तो कैसे है हम। अर्ज़ की जिब्रील रे शागिदी है मोहतरम आपका कोई ममासिल ही नहीं रब की कसम। मोहम्मदुन सय्यदुल कौनैनि व सकलैन। मोहम्मदुन सय्यदुल कौनैनि व सकलैनि वल फरीक़ैनि मिन ग़रबि व मिन अजमी मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिमी। जहाँ भी हो वहीं से दो सदा सरकार सुनते गए। जहाँ भी हो वहीं से दो सदा सरकार सुनते गए। पसे आई न सुनते हैं पसे दीवार सुनते हैं। मेरा घर सांस उनकी आहटों के साथ चलता गए। मेरे दिल के धड़कने की भी वो रफ्तार सुनते हैं। मैं सदके जाऊं उनकी रहमतल लिल आलमीन के। पुकारो चाहो जितनी बार वो हर बार सुनते गए। खड़े रहते हैं अहले तख्त भी दहलीज़ पर उनकी। गरीबों की सदाएं भी शगे अबरार सुनते गए। मुज़फ़्फ़र जब किसी महफ़िल में उनकी नात पढ़ता हूँ। मेरा ईमान है वो भी मेरे अशार सुनते गए। हो वल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्ली हौलिम मिनल अहवाली मुक़तहिमी मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिमी। सुभान अल्लाह माशाल्लाह। माशाल्लाह सां पहिरियों रोज़ो ईअं गुज़री वियो ख़बर ई न पई। एतिरियूं ख़ूबसूरत ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॿुधियूंसीं अलामा साहब खां। और एॾी बहितरीनु रेसिपी ठही
ऐं वरी पाकिस्तान जा नामवर नात ख़्वां हमद ख़्वां सना ख़्वां हिते आया जिन अॼु असांजी पहिरें रोज़े ऑब्वियसली पहिरियों ॾींहुं आहे ऊंच नीच थींदियूं रहंदियूं आहिनि थोड़ा सुस्त थोड़ा सुस्त हूंदा आहियूं थोड़ा एक्टिव थी वेंदासीं इंशाल्लाह ऐं तव्हांजे किचन जी त ख़ुशबू त सफ़ा ऐं असांजी सॼी ऑफिस जे फ्लोर ताईं अची वई आहे ऐं महरीन जी रेसिपी ऑलमोस्ट रेडी थी वई हूंदी डन 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 तव्हां फोटो बि कढी छॾिया हूंदा बिल्कुलु मां तस्वीरूं बि मां पंहिंजो प्रॉपर कमु करे वरितो त इहे स्क्रीन ते बि ॾेखारियो जेके आहिनि हा त माण्हू जेके घर में ट्राए कनि इन्हनि रेसिपीज़ खे त उन्हनि जे वात में पाणी अचे त वरी अञा उनखे ऐं मानीस किचन जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इनखे ज़रूरु इन सां गॾु ट्राए कजो ऑनलाइन तव्हां इंस्टाग्राम ते इन्हनि जो पेज आहे उन्हनि ते तव्हां घुराए सघो था ऑर्डर करे सघो था हाणे असां वटि वाफ़िर मिक़दार में बॉटल्स अवेलेबल आहिनि नंढियूं बि आहिनि वॾियूं बि आहिनि ये बॉटल एक जा रही है किरण को थैंक यू वेरी मच एक मेरे पास जाएगी और ऑब्वियसली एक आमिर भाई के साथ अरे हम खाएंगे। जबरदस्त जबरदस्त तो भाई थैंक यू आप एंजॉय करेंगे थैंक यू ये स्पेशली मुझे लाए ना ये मुझे अम्मी जलाया जबरदस्त जबरदस्त मैंने प्रॉमिस किया था हाँ। आंटी से मैंने कहा आपको ज़रूर टेस्ट कराऊंगी त अॼु जी ट्रांसमिशन जो हाणे वक़्तु ऑलमोस्ट कंप्लीट थी चुको आहे तव्हां बि पंहिंजनि दस्तरखाननि खे सजायो अड़ोस पड़ोस में महले वारनि जो ख़्यालु रखिजो ऐं कोशिशि कयो त हेल्थ थोरो सो परहेज़ सां पंहिंजे दस्तरखान खे सजायो अगरि उहे एक्स्ट्रा शयुनि जा पैसा तव्हां कुझु अहिड़नि माण्हुनि खे सर्व वञी कयो जिन वटि कुझु ई न हुजे खाइण जे लाइ सो इनशाला वरी ज़िंदगी रही त सुभाणे वरी मुलाक़ात जी किरण तव्हां बि कुझु ही मुलाक़ात कंदासीं इंशाल्लाह महरीन मां आमिर तव्हां सां ही सॼो बाबरकत महीनो गॾु हूंदासीं इंशाल्लाह ऐं मज़ेदार रेसिपीज़ तव्हांखे सेखारींदी महरीन आपको कुछ बोलना है बस सिंधी में बोलना है आपको मैं ये आप फिर बोलें मैं जो बोलना चाहती हूँ पहले मैं बता देती हूँ फिर आप उसको ट्रांसलेट कर दें ठीक है अच्छा मैं ये बोलना चाहूँगी कि रमज़ान के महीने में सबसे ज़्यादा बर्डन जो होता है घर की ख़वातीन पे होता है अपनी घर में जो आपकी वालदा हैं बहनें हैं आपकी घरवालियाँ हैं उनके साथ खड़े होकर उनका हाथ बटाएं सिर्फ ख़ुद इस रमज़ान में ज़्यादा से ज़्यादा सवाब ना कमाएं बल्कि उनकी मदद करें कि वो अपना काम झटपट करें और इबादत के लिए ज़्यादा से ज़्यादा टाइम निकालें जी ज़बरदस्त तो उसकी ट्रांसलेशन यही है कि अपने घर वालियों का ख्याल रखें और अपने बहन भाइयों का ख्याल रखें अपनी फैमिली का ख्याल रखें एक्स्ट्रा बर्डन जेको लोड जेको विझबो आहे न ख़वातीन ते ही बिठाए थोड़ो उन्हनि ते बि ख़्याल कयो त हुननि जो बि रोज़ो आहे हा बिल्कुलु हुननि जी रिस्पॉन्सिबिलिटी कि जो आपके लिए आसान है आप वो बना दें उहो ई ठहरायो वधीक बर्डन न विझो इंशाल्लाह सुभाणे मुलाक़ात थींदी पंहिंजो खोड़ सारो ख्याल रखिजो ख़ुदा हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़